दड़ो बनू रोड राजवाह शाख वटि हथियार बंद ॾींहं ॾिठे पेटीएल अॻवान गुलाम अब्बास पलीजो खे अरगमाल बणाए पघार जी खयल रक़म मोबाइल फोन मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। दड़ो पुलिस कख बनी बीणो न कयो। उस्ताद तंज़ीम पेटीएल पारां फुरवाके ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब दड़ो पुलिस जी हद राजवाह शाख बनू रोड वटि पेटीएल अॻवान ऐं सीनियर उस्ताद गुलाम अब्बास पलीजो नेशनल बैंक मीरपुर बठोरो मां पघार जी रक़म कढवाए मोटरसाइकिल ते सवार थी दड़ो खां पंहिंजे ॻोठ बनू वञी रहियो हुयो त टिनि हथियारबंदनि खेसि रोके अॻमाल बणाइण बाद खांसि 50,000 रोक रक़म मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाक़े बाद उस्ताद अॻवान दड़ो पुलिस थाणे ते फुर जी रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं कख बनी बीणो नाहे कयो। होरा पेटीएल तरफ़ां उस्ताद गुलाम अब्बास पलीजो खां थियल फुर ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे एसएसपी सिजावल खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करे फुर थियल रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में सॼे ज़िले अंदरि एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची